अरे कादन, सुबुह जो मां तोखे कहिड़ो कमु चईसि, शाम जा अची 5 थिया आहिनि, भंगू बि था घोटियो, वेठा पियो, पी आ मां मञा थो, हिकिड़ो चकर 2 चकर, वरी कमु बि कबो आहे। अबा जाबिर ॻाल्हि ॿुध, संगत सां सलाह कई अथमि, इहो पिनण वारो कमु असां खां कोन पुॼंदे। बाक़ी ॿियो को कमु हुजे हुकुम कर, छो त कादन कुर मुंहिंजो बुखियो आहे, तॾहिं त सुखियो आहे। मां सम्झां थो त तव्हां पंहिंजी माउ खे आज़ादु करणु था चाहियो। अबा अम्मा तां सिर कुर्बान, बाक़ी पिनण वारो कमु ॾाढो ॾुखियो आहे, असांजी बि का इज़त आहे। हाणे त हिननि ठाहूकनि जी बि इज़त आहे, जंहिंखे पीअण खां पोइ होश ई कोन्हे को त आहियूं किथे असां। तुंहिंजी इज़त आहे, मवालनि जी इज़त आहे। हा मूंखे ख़बर आहे, तव्हांजी वॾी इज़त आहे, ख़बर पवे थी त 2 हन जा 4 हन इज़त आहे हिननि जी। हल था संगत लॻे थो त यार नाराज़ थी विया। थोरो सब्र कर, प्यालो पियूं, बुर थियूं, ताक़त वठी पोइ हलूं था। हली था मञायूं, कयूं था मेल मिसबाबा, फुकरा माण्हू अलाह कंदो भॼी वेंदा। अदा छा सोचियो अथई? मां इहो सोचियो आहे त अॼु राति वञा थो, सभाई खे वठी अचां, उन खां बाद में तोखे मूंखे कुझु करिणो पवंदो। बाक़ी हिन मवालनि जे आसिरे ठप करे वेंदासीं, कुझु बि कोन थींदो, ही चाचूसी कंदा ई कोन। मां बि इहो त चवां था, हिन जे आसिरे लॻूं ई न, जेको कुझु करिणो आहे त सभिनी खे करिणो आहे। हे पियनि था प्यालो त गश लॻा पिया आहिनि, उथनि ई कोन था। हिननि जे आसिरे थींदो बि कुझु कोन। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।